अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फ़अन्साहुम अनफुसहुम उलाइका हुमुल फ़ासिक़ून। ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नह अस्हाबुल जन्नति हुमुल फ़ाइज़ून। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह वतिल्कल अमसालु नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफ़क्करून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताबा औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ीर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आए बुलबुलान गुलचे गुलज़ारे अहमदी। सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुँह खोलियो वॾे आवाज़ सां खुली मिली पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह।
नहायत इज्जत एहतराम जे काबिल बुजुर्गो, मोहब्बत वारा भाइरो, महबूब करीम जा आशिको, ही दुरूहानी दीनी जलसो अजीम शान महफिल इज्तिमा जेको हजरत किबला साईं मोहम्मद अब्दुल गफ्फार अल मारूफ पीर मिठा सानी दामत बरकातुल आलिया जन जे ज़ेर सिदारत अवां ॾिसी रहिया आहियो क़ुरान करीम जे हिफ़्ज़ कंदड़नि, याद कंदड़नि, नौजवाननि बचरनि खे दस्तार फज़ीलत वधाइण जे लाइ मुनअक़िद कयो वियो आहे। अल्लाह ताला मूं सिहकार खे बि हिन महफ़िल में अवां जी ज़ियारत नसीब फरमाई ऐं मूं अवां जे साम्हूं मालिक मिठी जी मशीयत ऐं करम सां कुछ आयतूं सबूरियूं तिलावत करण जी सादत हासिल कई आहे। उन्हनि ई आयतुनि जे मुतालिक़ अर्ज़ करे इंशाअल्लाह अज़ीज़ अवां खां इजाज़त वठंदुसि। रब्बुल आलमीन मुंहिंजो अर्ज़ करण अवां जो ॿुधण ऐं जन भलारनि ख़ुसूसन साईं हाफ़िज़ अमीर बख्श हज़रत मौलाना बदरुद्दीन नूरी ऐं ॿिया निहायत ई मुबारक जा मुस्तहिक़ आहिनि जिन्हनि अज़ीम शान जलसे खे मल्हायो, अहम किरदार अदा कयो। ख़ुदा उन्हनि जी बि हा कोशिश ख़िदमत मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आयतुनि सबूरनि जी इब्तिदा हर्फ़ी निदा सां आहे। अल्लाह ताला पंहिंजे ईमान वारनि बाननि सां मुखातिब ऐं ईमान वारनि बाननि खे रब करीम सॾे पंहिंजो इरशाद फरमायो। मगर यह याद रखो त ईमान असुल शे जंहिंजे मथां नजात जो मदार आहे, जंहिंजे मथां छोटकारे जो मदार आहे, जंहिंजे मथां जन्नत जे मिलण जो मदार आहे, उहो आहे मदीने जे घोट जो इश्क ऐं अदब। लाड़काने वारनि जो सुभान अल्लाह इहो त कोन सम्झ में अचे। न इहो आवाज़ न काफ़ी, आवाज़ खपे, वॾो आवाज़। हथ मथे खणो ऐं खुली सुभान अल्लाह सां। सय्यदुल मुरसलीन महबूब रब्बिल आलमीन अशरफुल अव्वलीन वल आखिरीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां हकीकी सच्ची मोहब्बत ज़बानी आरज़ी वक्ती न पर दाइमी मोहब्बत ईमान कामिल जी ला शर्ता असासा बुनियाद। कुरानी पाक मां हदीसुनि मां इहा ॻाल्हि वाज़िह। उन सां गॾु वरी महबूब करीम जे अदब तज़ीम एहतराम जो बि असां तव्हां जे मथां फर्ज़ आहे थिए थो। उन ई तरीक़े सां जंहिं तरीक़े सां मुस्तफ़ा करीम जे रूबरू दीदार कंदड़नि हबीब जे पाक ज़ुबान मां क़ुरान करीम ॿुधंदड़नि मदीने जे घोट जे पुठियां निमाज़ूं पढ़ंदड़नि ऐं आका जी कदमनि सां क़ुर्बान थींदड़नि अदब ऐं तज़ीम करे ॾेखारियो त सुन्नीयो अवां पुष्ट ब पुष्ट पोते निहारियो
तव्हां खे सुन्नियत मिलंदी, अल्लाह अल्लाह जे हबीब जी मोहब्बत मिलंदी, हबीब करीम जे प्यारनि, असहाबनि सबूरनि, हबीब जे बचड़नि, इमामनि सुहणनि, हबीब जे उम्मत जे कामिलनि वलियनि ऐं रब्बानी आलिमनि सालहनि ॿारनि सां अक़ीदत ऐं प्यार मिलंदो, उनखे कॾहिं बि विसारियो न। हेॾे मूड़े निहारियो, जलसो ॿुधण आयो या हे ॾिसण आयो कना? निंड फिटायो, सफ़र कयो, आयो वेठा आहियो त कुझु तवजो ॾियो न मुंहिंजा मिठा। इनखे कॾहिं बि ज़हन मां न निकारियो, कॾहिं बि ज़हन मां न कढो। पंहिंजे अक़ीदे जी मज़बूती, पंहिंजे अक़ीदे में रुसूख़, पंहिंजे अक़ीदे में इस्तिहकाम, उन जे लाइ तलब कयो, तड़प कयो, सिखण जी कोशिश कयो। सखण नारा हणी रुकी घड़ी जे जज़्बे जोश जी वजह तरबियत रखो, सिखो। असांजो अक़ीदो, असांजे वॾनि जो अक़ीदो ही हो आहे, उन जा ही दलील आहिनि, ही सबूत आहिनि। असांजो अक़ीदो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान हदीस आहे। 1,24,000 नबियनि जे तालीम जो ख़ुलासो आहे। 1,24,000 या 1,30,000 मुख़्तलिफ़ रिवायतुनि जे मुताबिक़ असहाब किराम वारो अक़ीदो आहे, औलिया किराम वारो अक़ीदो आहे। उन ते पहाड़ खां बि वधीक मज़बूत बोतल ते, चांहि जे कोप ते, भाकुर ते, दोस्तीअ ते अक़ीदो न वठो। दुनिया रुसे, रुसण दे, पर मदीने वारो न रुसे। छा कयो? अल्लाह जे कामिल वलीय, भित जे दरनि ते विहण वारी सोने अब्दुल लतीफ, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फरमाया तो शाल में विसरी तू, मुझा महबूब अव्हां खे विसारे न सघो। शाल में विसरी तू, ॿियो लोक सभु ई विसरे, मतलब इहो मूं जीअं पाणो पासे न करणी। मोहब्बत सां माला माल रहो। अक़ीदे अहल सुन्नत वल जमात, सच्चो अक़ीदो, सुहिणो अक़ीदो, सही अक़ीदो, जंहिंमें प्यार ई प्यार आहे, न गिला न गारा, न गंदा न गुस्ताखी आहे, जंहिंमें सभिनी प्यारनि जो क़दुरु आहे, सभिनी जी शान जो एहसास आहे। इन ते मज़बूत तव्हां जेकॾहिं गौर कंदव, तव्हां खे हर वली जो कामिल इन अक़ीदे में मिलंदो, हर रब्बानी आलिम इन अक़ीदे में मिलंदो, हर सयाद हस्ती इन अक़ीदे में मिलंदा। ॿियो अक़ीदो को बि तव्हां क़बूल करण जे लाइ न सोचो, न तयार रहो, न ॿुधो, बसि पंहिंजे मुहबत जे मस्ती में रहो। ख़ुदा ऐं ख़ुदा जे हबीब खे राज़ी कंदा रहो। पहिरियों इरशाद कहिड़ो आहे? अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ए ईमान वारा अल्लाह खां डिजो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, अल्लाह ताला जो डप रखो। खुदा जो ख़ौफ़ अहिड़ी प्यारी शइ आहे जो जंहिंमें बि ख़ौफ़े खुदा आयो, उहो हिकु न ॿ न कई गुनाहनि खां बची वेंदो। छा था सम्झो? हा या न? पुन हा न पुछो था न पुछो था। मौलाना साहब ॼाणंदो आहे त महिनत त घणी कई आहे, पर शायदि अव्हां जे कन ते इहा ॻाल्हि ठहकी नथी दिमाग़ में, पर मूं ते अहसान करे वॾे आवाज़ सां सुभाणे अलाह ॾेई ॿुधायो। कहिड़ी आहे? अल्लाह जो ख़ौफ़, खुदा जो ख़ौफ़। जॾहिं इंसान में आयो, इंसान में मौजूद हो, इंसान में ख़ौफ़ इलाही आयो, त हू हिकु न ॿ न कई गुनाहनि खां बची पवंदो। उन ख़ौफ़ में
पहरी पहरी शख्सियत या मिसाल तव्हां अल्लाह जी नबीअनि ॾे निहारियो। जो सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चवंदो कर। अल्लाह जा बांधड़ो, असांजो अक़ीदो आहे ग़ालिबन हर मुस्लमान जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह जा नबी गुनाह खां पाक आहिनि, गुनाह कंदा बि न, गुनाह सोचींदा बि न, गुनाह खे वेझाई न वेंदा, गुनाह जो तसव्वुर ई न आहे, नबीअ खां गुनाह थी नथो सघे। इहो सॼो ईमान। पर उन हूंदे बि अल्लाह ताला जे ख़ौफ़ ॾे निहारियो। अल्लाह ताला जी ज़ात बरकत जो डपु उन्हनि खे केतिरो हुयो। अॼुकल्ह जेकॾहिं को बुज़ुर्ग जो औलाद आहे, कंहिं सादात सगुर जो औलाद आहे, त उन खे मवाला मिड़ी था वञनि, चमचा मिड़ी था वञनि। बाबा तूं नबी जो बच्चो, तोखे छा थींदो? किन्नू पाणी बि ॿाहिरि ठाहे। अबा नबी जो औलाद किन्नू पाणी आहे? जवाब ॾियो। न ॾींदो जवाब, तॾहिं मां पंहिंजो टाइम वठंदुसि न। ऐं वरी उहे सादात सगोरा सम्झनि कोन था त ही चरिया असांखे चवनि छा पिया, छा था ॻाल्हाइनि असांजे लाइ। हबीब करीम जा आशिको, जेकॾहिं के नबी पाक जे औलाद मां को नंढो या नौजवान बच्चो आहे, उनखे सम्झायो थो वञे छाजी निमाज़, छाजो रोज़ो, छाजी इबादत, छाजी फलाणी ॻाल्हि। मगर अल्लाह ताला जा बांधड़ो, होॾे नबीअ जेके मासूम आहिनि, जॾहिं क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। बेशक अल्लाह जा वली न उन्हनि जे मथां को ख़ौफ़ आहे, न उहे ग़मगीन थींदा। जॾहिं वलियनि खे ख़ौफ़ न आहे त नबीअ जो त मक़ाम ई निराला। इन हूंदे तव्हां अल्लाह जी नबीअ ॾे निहारियो, क़ुरान करीम खे सम्झण जी कोशिश कयो। असां वटि इन ॻाल्हि जो फुक़दान आहे, इन पासे तवजो न रहियो आहे। अल्लाह करे त असां में शौक़ पैदा थिए, क़ुरान करीम खे सम्झूं, क़ुरान करीम जे मानी मतालिब ते गौर कयूं। हज़रत यूसुफ सुनो, अल्लाह जो अज़ीम शान नबी। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। छा थो चई ॿुधाए? चवंदा आहिनि तव्हांजी लाड़काणे वारा त मदीने जे घोट खे 40 सालनि जी ज़िंदगी ताईं ख़बर ई कान हुई त को मां नबी थींदुसि। पर हाणे तव्हां हज़रत मौलाना कारी गुल मोहम्मद साहब जी तिलावत में ॿुधो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी मुतालिक अल्लाह जो इरशाद हो। छा हो? हुननि पाण में मशवरो कयो, सलाह कयूं त हुनखे खूह जे अंधेरनि में उछलायूं। भावा बाबा हुनखे वधीक प्यार थो ॾे, इंसानी मिज़ाज तबई तौर ॻाल्हि बर्दाश्त न पिया करे सघनि। हुन पंहिंजे प्यारे भाउ हज़रत यूसुफ सोने खे पीउ खां मोकल था वठनि, बाबा असांखे इजाज़त ॾे, असीं पंहिंजे भाउ खे वठी वञूं, रांदि खेॾायूं, घुमूं फिरूं, असांखे को बि डपु कोन्हे। छाजो डपु आहे? वॾी जमायत आहियूं, खाना पान में आहियूं। अल्लाह जे प्यारे हज़रत याकूब फरमायो इन्नी अख़ाफ़ अन याकुलहु ज़ैब। मुंहिंजा पुत्र, मूंखे महसूस थो थिए, ख़ौफ़ थो थिए त मुंहिंजे बच्चे खे बघड़ न खाई वञे। आवाज़ भलो पर थोरो, हाय जेकॾहिं हुजे मोरो बे सुभान अल्लाह जा धमाका हुजनि। अल्लाह जा बांधड़ो, छा में उछलायो? खूह में।
अल्लाह जी कुरान पाक फरमायो व औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअमरिहिम हाज़ा व हुम ला यशउरून। खूह में हजरत यूसुफ नंढी उम्र जो आहे उनजे पाक जिस्म जी कमीस लाही वई आहे, सिर्फ हेठों धर ढकियल आहे। खूह में अल्लाह फरमाए थो असां उनखे वही मोकिलियो त मुंहिंजा सना यूसुफ गम न कर, परेशान थी। उहे ॾींहं ईंदा जो तूं इन्हनि खे सभु ख़बरूं ॿुधाईंदे। माना हज़रत यूसुफ साईं खूह में आहे, नंढी उमिरि में आहे, उनखे अल्लाह ताला इहो ग़ैब जो इल्म बि ॾिनो अॻिते हली हीअं थींदो। ऐं इहो फरमाए असां हुन ॾे वही मोकिलियो। हज़रत यूसुफ नंढे हूंदे नबी आहे, उन वटि वही आयो आहे। बाक़ी मदीने जे घोट जे लाइ किथां थो आणी त 40 साल ते ख़बर ई कान हुई। अजीब ज़हन पर असल छा आहे त जॾहिं न कंहिं सां मोहबत न हूंदी आहे त पोइ ऐब कुसूर माज़अल्लाह कई ॻाल्हियूं इंसान खे ॾिसण में ईंदियूं आहिनि। मजनू वीचारे जी लैला सां मोहबत कंहिंजी अदा कोन थो जवाब ॾींदे। मजनू लैला जे मोहबत में आहे। माण्हुनि चयसि मजना लैला में ॾिठो छा अथई, छा आहे लैला में? चई त ॻाल्हि ॿुधो, इन मुआमिले में तव्हां मुंहिंजे में मुदाख़लत न ॾियो। नेठि ॻोठ जे कईअ खे या वक़्त जे हाकिम खे बेहा ॻाल्हि ज़हन में आई। कुझु नौजवान औरतूं घुराए, लैला खे बि घुराई, लाइन में विहारे। मजने खां पुछी बेख़बर ही ॾिसी तो औरतूं तुंहिंजी लैला इन्हनि जी पेर जो मट आहे। वाह रे वाह। मजनू चयसि ॻाल्हि ॿुध, तूं त जो कुझु चई पर तोखे लैला जी ॾिसण वारी अख कान्हे। सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। खुली चओ अल्लाह मदीने मोकिलई। माथे के रूमाल कुल्ह ते रखियो निहारे वेठा। तोखे ॾिसण वारी अख न आहे। असीं ॾिठा आहियूं, स्कूल पढ़ूं था, हज़रत पीर मिठा से रहमतुल्लाह अलैह जो दौर आहे। माण्हू चवंदा त सुरमूं थो पाए तॾहिं खां फ़क़ीर टिपजे। हीअं थो थिए। ऐं हाणे जीने खणी निहार पर उन जवान जे मुरीदनि जा मुरीद तो सुभान अल्लाह। खुली ॾाढा चओ, वॾे आवाज़ सां चओ। ॾाढो भलो बानो आहीं, पर जॾहिं तुम्हारी इंजन चालू थिए धिके स्टार्ट थी वई आहे, मां छा थो करे सघां। हबीब करीम जा आशिको मजनू हाकिम खे चयो त तोखे ॾिसण वारी की चरियो। मजनू माना चरियो, वाकई चरियो आहे, पर हुनखे मोहबत हुई, एतिरी मोहबत जो लैला ख़ैरात ॾींदी हुई। मिस्कीननि खे दर ते ईंदा हुआ। मजने खे ख़बर पई, उन बि ठकाजी कयो। ठकजी त न पवंदव न। मांडरे खे बि हरू भरू कयां साईं, थकिजी पओ त पोइ न। असांखे अल्लाह साईं जी महिरबानी सां साईं जे ग़ुलामनि जे ग़ुलामी जी निस्बत बि आहे, पर साईं जी तबियत बि दिलि भर जो वेही असांजे ग़रीबाणे अर्ज़ खे ॿुधनि था, तशरीफ़ फरमा थियनि था। अॼुकल्ह वेहण ॾाढो ॾुखियो आहे। अल्लाह करे असांजे मथां संदन छांव क़ाइम रहे। मजने खे जो ख़बर पई त ख़ैरात थी हले। सुभान एक दिन मजनू का साथ ले आप पुकारा कुछ मुझे लिल्लाह दे। हमरा प्यालो खणी जे बीही रहियो, किस्तो खणी चऊं, फ़क़ीराणो किस्तो खणी जे बीही रहियो।
मूंखे त ख़ैरात मिले, मूंखे बि कुझु न कुझु वंड मिले। लैला खे ख़बर पइजी वई त मजनू आयो आहे, फ़क़ीर जी लाइन लगी पई आहे। आई लैला और सबों को कुछ दिया, हाथ से मजनू के कासा ले लिया। ॿियनि खे ख़ैरात ॾेई मजनू खां हो का प्यालो ई खई वठी खिलिया। मां ॾाढी थी मजना, ॾाढी थी, तूं बि ख़ैरात वठण आयो हुई। त मजनू इन जी वजह जो ॾुख करे ख़ुशीअ में नची ये भला हरगिज़ नहीं ये नाज है, ये मेरे महबूब का अंदाज है। समझो न गाल के अमा के नगा जो शूर कोने को, ही मोहब्बत जी मौजा, ही इश्क जो इम्तिहाना, ही आज़माइशा, ही मुझी महबूबा मुखे ॾिसे थी पई त पेट वारो आया सच्ची मोहब्बत वारो आ। अल हर्फ परे न वञा, हबीब करीम जा आशिक़ो, मदीने जे घोट जा सच्चा उम्मतीयो। इहो बाक़ी थो आहे त नबी करीम 40 सालनि खां पोइ न, यमन खां पोइ न, ज़मीन आसमान ठहण खां पोइ न, काइनात जो ज़र्रो ज़र्रो बाद में मौजूद थियो आहे। मुहम्मद घोट अॻई नबी आहे, ख़ातमुन नबिय्यीन आहे, नबी पाक नबी आहे। पर ॿियनि नबियनि खे जो ख़ुदा नबूवत ॾिनी, ॾियण वारो ख़ुदा आहे, वठी विरहाइण वारो मुहम्मद करीम आहे। अल्लाह या सय्यदी या रसूल अल्लाह, हक चार यार, या अलीजुल मुर्तज़ा, या गौसुल आज़म दस्तगीर। हबीब जा आशिक़ो, ईमान असुल शै, खुदा जो खौफ इंतहाई अहम शै। मूं हज़रत यूसुफ सोने जी ॻाल्हि बि कई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते इम्तिहान आया, आज़माइशूं आयूं, पर उन अल्लाह जे नबीअ में खौफ केतिरो आहे, अल्लाह ताला जो डप केतिरो आहे। अल्लाह जे क़ुरान करीम फरमायो, वरावदत हुल्लती वफी बैतहा। अल्लाह ताला जो नबी यूसुफ जे घर में आहे, वक्त जी रानी आहे, बादशाह मिस्र या अज़ीर आज़म मिस्र जी अहलिया है। उन कमरा ठहराया, लाइन लगाई, 7 कमरे ताईं वठी वई आहे। आई तलक हलिया, मां तुंहिंजे लाइ तयार आहियां। अल्लाह ताला जो नबी यूसुफ जे घर में आहे, वक्त जी रानी आहे, बादशाह मिस्र या अज़ीर आज़म मिस्र जी अहलिया है। उन कमरा ठहराया, लाइन लगाई, 7 कमरे ताईं वठी वई आहे। आई तलक हलिया, मां तुंहिंजे लाइ तयार आहियां। अॼुकल्ह मूंखे साईं हाफ़िज़ नाले मिठी साहब भट्टी जे फर्ज़ंदनि ॿुधायो त साईं हाणे हिते अहिड़ा सेमिनार अचनि था जिन में ज़ोर नथो वञे त बाबा औरतूं ऐं मर्द बराबरि जागो या न, थोरो ॾाढा ॻाल्हायो न बाबा, छा में बराबरि हल। औरत ॿार ॼणे थी बि मर्द खे बि ॼणाए, हर वक़्तु हुअ तकलीफ़ थो करे। जीअं था टेलीविज़न ते ॿुधनि, जीअं था अंग्रेज़नि जो बयान अचे, ईसाइन यहूदियुनि जो अचे, असांजा नौजवान मुस्लमान 17 ॿधी बीही था रहनि। हाणे हिन भिरिया में हिंगोर जा शहर में जलसो मूंखे चिठी लिखियो मौलवी साहब त टेलीविज़न ते आयो आहे त मर्द पंहिंजे घर वारीअ जो खीर भली पी। मुंहिंजे यार नसीब भला अथव, छाजी में ढगी धारियो छा ॿई फ़ाइदा वठो।
अजीब सोच थी भैया जिसे चैनल को बुधाए तेरी थी बुधाए फलाणों को बुधाए जन वेचारन के न मोते सुहारिया न शह पर बस अदिन जो नमूनो के वचे ता बीहन तरो फीसर अकुल लभे कोन अरबी जो इल्म लभे कोन ठका खणी था कराइन त बाबा घर वारीअ जो खीर भली थियो तरसो अञा नवा इंकिशाफ थींदा औरत खे मकाम ॾिनो आहे त मदीने जे साईं ॾिनो आहे औरत जी संभार कई आहे त मदीने जे घोट कई आहे यतीमन जी यावरी कई आहे त मदीने जे घोट कई आहे अखलाक सोहणो ॾिनो आहे त मुस्तफ़ा करीम ॾिनो आहे पर्दो सेखारियो आहे त मदीने जे शहंशाह सेखारियो आहे नबी करीम ख़ातून जन्नत खे तारीफ़ कहिड़ी ॾिनी आहे अज़वाज मुताहरा खे छा सम्झायो आहे उहो कलमे पढ़ण वारो सॼी दुनिया जा तेल लॻी पवनि उन्हनि खे थोॾो हणी छॾियो असांजो कंध झुकियल आहे त ख़ुदा जे अॻियां जे दिलि झुकियल आहे त मोहम्मद मुस्तफ़ा अजीब अजीब सोचूं पैदा कयूं अल्लाह ताला शरसा तव्हांजे ईमान खे अमाल खे अखलाक खे महफूज़ रखे सोए नबी करीम सां मोहब्बत अता फरमाए हेॾे वक़्त जे हाकिम जी राणी आहे असीसे मिसर जी घरवारी आहे सते कमरे में वठी वई आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चए हई तलक हलियो मां तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां तयार आहियां अल्लाह जे नबी फरमायो माज़ल्लाह रब पनाह में रखे मां गुनाह का पाक है बुजुर्ग लिखा जॾहिं अंदर ज़ुलेखा सवोरी वठी वई आहे त बुत पियल हो उन कमरे में बीबी साहिबान बुत जी मथां पंहिंजो रओ रखियो हज़रत यूसुफ पुछेसि तो छाला कि मूंखे हिन बुत खे मां पूॼींदी आहियां सजदा कंदी आहियां हया थो अचे त इन जूं अखियूं पर्दे में रखी छॾियां मां ग़लति ॻाल्हि जी तलब पई कयां हुन जो ईअं चवणु ऐं हज़रत यूसुफ जे नूरानी अखियुनि मां पाणी वही पियो कान फरमाइनि था ज़ुलेखा तुरा शर्म आमद तोखे हिन बुत खां शर्म आयो आहे तोखे हिन जो हया थियो आहे तूं हिन ॾींहुं लॼ थी रखी तोखे इन्ही जो हया वाह मूंखे अल्लाह जो हया आजाए तो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां तो चओ मां कसम थो विझां रब करीम जो मोहम्मद हबीब जो उम्मती आहीं ॿुधा अकेलो कमरे में वक़्त जे हाकिम जी अहलिया तलब थी करे फरमाया थो तोखे हिन पुत जो हया वाह मूंखे अल्लाह जो हया पर क़ुरान करीम ॿी ॻाल्हि कई आहे वलक़द हम्मत बिही वहम्म बिहा लौला अर्रा बुरहान रब हज़रत बीबी साहब इरादो कयो अल्लाह जो नबी इरादो न को करे इरादो कई को न को करे हाँ पर न कई छो न कई अल्लाह जो बुरहान ठही बुरहान कहिड़ी शइ आहे अल्लाह ताला जे कामिल वली इल्म हदीस जे माहिर जो हर देवबंदी या सुन्नीअ जी सनद उन सां मिलंदी आहे हज़रत शाह वलीउल्लाह मदद दहलवी रहमतुल्लाह अलैह अल अक़ीदत सहीहत में लिखियो आहे तो बुरहान कहिड़ो हो हज़रत यूसुफ सोने निहारियो त कमरे जी छित खुली पई आहे हज़रत याकूब सुहो मथां बीठो आहे जलेस तो मुंहिंजा पुट ख़बरदार जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चयो चवरूं पवंदी न माथे कोन कढूं था छा चयो एक अल्लाह जी बाणी समय तुमों विच उंगली पाया खूब में कहिया यूसुफ ताई दामन पाक प्यारे यूसुफ वेठी दाग न लाई
मुझा प्यारा पुट ख्याल कजा पान के दाग न लगाजा पंहिंजे मथां ग़लत ॻाल्हि न आणजा अल्लाह जे कामिल वली इल्मी हदीस जे माहिर हज़रत शाह वलीउल्लाह उहो आलिम रब्बानी जो जॾहिं मक्के पाक में वियो आहे मदीने पाक में वियो आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मक्को बि भलो मदीनो बि चओ चओ ॿुधी न वञे मक्को बि भलो मदीनो बि असांजी लाइ भला असांजो मक्के में रब करीम जो बेट आहे क़िबलो आहे मदीने मुनव्वर में क़िबले जो बि क़िबलो ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ हज़रत क़िबला साईं बुलबुल सिंध मरहूम मौलाना काली दोस्त मोहम्मद रहमहुल्लाह रहमतन वासिअतन पाण बयान फरमायो मूंखे चङी तरह यादि आहे वलिकुल्लि विजहतुन हुव मुवल्लिहा फरमायो त हर कंहिंजे लाइ तवज्जुह वारी जाइ आहे रुख करण वारी जाइ आहे क़िबलो माना जहिड़े माण्हू मुतवज्जिह रही ऐं जाइ आहे पर अल्लाह ताला जे पाक ज़ात जे तवज्जुह जो मरकज़ मदीने जे घोट जो चेहरो मुबारक आहे सुभान अल्लाह अॻियनि आलिमनि जा किथां मज़ा न भरनि हाणे थी वियो आहे अजीब दौर अजीब माहौल अल्लाह करे त असां उन जी नक्शे कदम ते हलूं मुझे मुस्तफ़ा करीम जा आशिको हबीब करीम जा उम्मतियो शाह वली अल्लाह सोने लिखियो आहे त मां मक्के में वियो आहियां उन जाइ ते ॾिस जिते हबीब करीम जी ज़ात बरकात जे बाबा सोने हज़रत अब्दुल्ला जो घर हो जंहिं घर में हज़रत आमिना हबीबन करीमन जी ज़ात गिरामी खे पंहिंजे वजूद मां ॿाहिरि आंदो हो हबीब जी ज़ात बरकात शरीफ़ फरमा थिया शाम जे मुल्क जूं मारियूं नज़र आयूं बुसरा जे बेले में जेके उठ पे पन चढ़िया वरनि जा उन जा चप बि चुरंदे नज़र पे आया उहे वरनि जा पन बि नज़र पे आया शाह वली अल्लाह फरमाइनि था मां उन घर जे दीदार ते ॾिस अञा दर ते पहुतो हां ॾिसां त अंदरि वली वेठा आहिनि आलिम वेठा आहिनि उन जे मथां अल्लाह जा मलाइका परनि ते पर ॾायो आसमान सां वञी लॻा आहिनि उन्हनि खां पुछां थो तव्हां कीअं आया आहियो रूहानी तरह पुछां थो उन्हनि फरमायो जिते बि मदीने जे घोट जो मीलाद थींदो आहे असांजी ड्यूटी लॻंदी आहे शाह वली अल्लाह खे बिदअती चओ उन ते नाराज़ थी पओ उनखे बि झलियो मक्का मुकरमा खां वरी मदीने मुनव्वर में कहिड़े शहर ते सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अॼु ताईं ते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहरनि खां ॿिए शहर में कान्हे खाकी शफा हिते इश्क वारनि ला नफ़ाई नफ़ा ॿिए शहर में कान्हे खाक शफा हिते इश्क वारनि ला नफ़ाई नफ़ा पर मुनकिर जे नसीबनि में आई मुनकिर जे नसीबनि में आई अज़ली अबदी बदबख्तिया सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अॼु ताईं ते आराम कंदड़ रस ते गौर कजा आराम कंदड़ अॼु ताईं ते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया के शहरनि
भित जे दर ते वेहण वारे खां पुछ फरमाए थो कॾा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि अदब जो सबब फरमाए थो कॾा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि अंगुर अंगूठी ना बचे छिपूं पेर छिनल तब भी दे न फिरन मां जुती ज़ात न पाया 50 साल थींदा मदीने मुनव्वरा वेठा हुआसीं कहिड़े शहर में तुंहिंजे दर ते दिल रुबा वरी जो अचा 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 तव्हां राज़ी आहियो तयारी आहे दिल चवे थी ओछो समाज करे वेही रही तुंहिंजे दर ते दिल रुबा वरी जो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी जो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी जो अचा 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 हर कंहिंजी जुदा तो आहे हाशा कहीं कयो पुठम जो सवाल कहीं घुरियो खजानो माल कहीं कयो पुठम जो सवाल कहीं घुरियो खजानो माल मूंखे ॾियो का इश्क जी ज़री ॿियो अचा 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 मूंखे ॾियो का इश्क जी ज़री ॿियो अचा 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 तुंहिंजे दर ते दिल रुबा वरी ॿियो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी ॿियो अचा 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 वॾी आवाज़ कोन थी सुभाणे अल्लाह ज़ोर सां छा खपे कंहिंखे कहिड़ी लोचया मूंखे हीअ सदाई सोचया कंहिंखे कहिड़ी लोचया मूंखे हीअ सदाई सोचया मूं लाया भलाई बेहतरी जो अचा 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 मूं लाया भलाई बेहतरी जो अचा 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 तुंहिंजे दर ते तुंहिंजे दर ते तुंहिंजे दर दिल रुबा वरी जो अचा 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 दीद दिल वई पवन ठरी जो अचा 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 को सदर जो को वज़ीर जो को गुलाम अमीर जो को सदर जो को वज़ीर जो को गुलाम अमीर जो नाज़मूल तुंहिंजी नौकरी जो अचा 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 तुंहिंजे दर ते दिल रुबा वरी जो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी जो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी जो अचा 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 हरम शरीफ में वेठा हुआ अजीब ॻाल्हि हिकु अल्लाह जे बानी ॻाल्हि की थी जिद्दे शरीफ खां बस निकिती उते असां तव्हां वांगुरु माहौल कोन्हे जो सीटुनि खां वधीक माण्हू हेठां मथां माण्हू निज़ाम रस्ते में स्टाफ थींदो आहे बसुनि जो 2 कलाक हली वरी स्टाफ कंदा आहिनि कलाक जो वक़्फ़ो थींदो आहे बस जो वक़्फ़ो थियो बीठा जॾहिं बस वरी हारन वॼाया चढ़ण जे लाइ माण्हुनि खे सॼो सीट बा सीट माण्हू हा वेही विया हिकिड़ी सीट ख़ाली हुई माण्हू नज़र न आयो पुछा कयूं हिते केरु हो चयो हिकिड़ी औरत हुई वॾो मसइलो औरत काॾे वई बोलियो
जेके बस में माण्हू हुआ उहे हेॾा होॾा ॻोल्हण लॻा, ॾिठो त होटल जे पोयां मसलो विछाए पियो आहे। उहा औरत अल्लाह जे बाबरकात ज़ात जे अॻियां सजदा करे झुकी रब करीम जे अॻियां निमाज़ पढ़ी हाणे मदीने पाक जे मुंहुं कयो रोए वेठी, वारो कतार रोए। चयोसि बाबा हल बस तुंहिंजे इंतज़ार में बीठी आहे, हार में वॼाए वॼाए थकिजी पियाऊं, छो थी रोई? महबूब जी दरबार में धी बी अचे, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि, कहिड़ो कंधु खणी हलंदसि। फिराई फिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमान मुताबिक़ त सूंह विञायमि सूमिरा केॾे वियमि कमाल, वञा कीअं वतन ॾे अहिड़ो वठी हाल, चेमूं ॾी जमाल त पसाम कुहार जो, सूंह विञायमि सूमिरा मेरो मुंहुं थियो में हलणो त पियो में जिते हज़रत हबीब करीम जा आशिक़ शाह वलीउल्लाह मदीने पहुतो आहे, फयूज़ुल हरमैन में लिखियो पियो आहे, हबीब जे ॾियारी पाक जे साम्हूं बीठो आहे, फरमाए थो हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न, जॾहिं बि मां हाज़िरी ॾिनी, जॾहिं बि सलाम अला मारस, जीअं जो पहुचंदो होसि त मां पंहिंजे दिलबर नबी खे खिलंदे मुरकंदे पंहिंजे अखियुनि सां ज़िंदा मौजूद ॾिसंदो हो। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ अल्लाह ताला सवाब ॾींदी, अजर ॾींदी। हज़रत यूसुफ सोने जे मथां इम्तिहान आहे त हज़रत याकूब जे मथां पहुचे, ही त मदीने जो घोट आहे, ही त सभिनी जो सरताज आहे, ही त सभिनी जो सरदार आहे, ही त हर उम्मती खे संभाले थो, किथे बि हुजे अर्ज़ कंदो त मदीने वारो महिरबानी करे छॾे। पहिरीं शइ जेका अल्लाह बयान कई उहा आहे अल्लाह जो ख़ौफ़। अल्लाह जो ख़ौफ़ नबीयनि खां सिखो, अल्लाह जो ख़ौफ़ मुस्तफ़ा करीम जे प्यारनि सहाबनि खां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾाढा जो सुभान अल्लाह ॿुधी न वञो, जेके बि नक्शबंदी सिलसिले जा आहिनि, केतिरियूं दरगाहूं थुल्हे लेखे सब पीर मिठा साईं जा जेके बि ख़लीफ़ा आहिनि, मुरीद आहिनि, उन्हनि जी ख़ासि तवज्जो जी ॻाल्हि आहे त असां अव्हां जो सिलसिलो जॾहिं पढ़बो त हली हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते पढ़जो। ॾाढा जो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ रब भलो कंदी, ॾाढा जो सुभान अल्लाह। मां पुछां थो जेकॾहिं मौजूद कहिड़े बि बुज़ुर्ग जे ख़िलाफ़ को मौलवी आहे, को माण्हू आहे, त उन जे लाइ तोखे केॾी नफ़रत आहे, केतिरो ॾुख आहे, हवायो असांजे साईं जे ख़िलाफ़ आहे। पर जेको न अबू बकर सिद्दीक़ पूरे नक्शबंदी दुनिया जे मुर्शिदनि जे मुर्शिद जी माण्हू कमी करे घटि वधाई करे ॿुधायो त उहो ख़ुदा खे जवाबु छा ॾींदो ऐं उनजे वाफ़ाक़ जो थियनि छा। मां तोखां पुछां थो तुंहिंजे पीउ जो हक़ तो ते वधीक आहे मुर्शिद जो? जवाबु ॾियो न, ॿई जवाब नथा ॾियो, ॻाल्हायो राजा। हिकिड़ो चए थो पीउ जो, ॿियो चए थो मुर्शिद जो, टियों भला नेतार विहारियो। असल हक़ त माउ पीउ जो आहे, उन खां वधीक उस्ताद जो आहे। जेको बाअख़लाक़ उस्ताद हुजे, जे वटि सही तरबियत तइलीम हुजे, बद अख़लाक़ न हुजे, जो शागिर्द जी ज़िंदगी तबाह करे, ऐं उन खां वधीक हक़ मुर्शिद करीम जो आहे। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल हुसैनी असांजे सिलसिले जा सालार आहिनि, वॾे कमाल जा साहिब आहिनि। इमाम रब्बानी जे नाले वठण सां ई इंसान जे दिल में
तहरुक पैदा थी वेंदो आहे, अल्लाह जे ज़िक्र जी मेहरबानी थी वेंदी आहे। वॾे कमाल वारो वली आहे जंहिं अल्लाह जे प्यारे हक़ जे लाइ, सही अक़ीदे जे लाइ, पंहिंजे मसलक खे बयान करण जे लाइ, मज़हब खे बयान करण जे लाइ जेल काटिया, तकलीफ़ूं ॾिठियूं, संदन बच्चा जेल में मिलण आया। ख़्वाजा मोहम्मद मासूम साईं रहमतुल्लाह अलैह आयो मिलण, पीर सां मुलाक़ात करे चतो बाबा मां जेल में आयो, असांजी मथां गरो तो गुज़री, पाण फरमाईं था मुंहिंजा पुट जेल जो दौरो करे आ, जेल घुमी आ, जेल ॾिसी आ। आज़र मुंहिंजा बाबा साईं जेल जो दौरो करे घुमी फिरी आ, वियो आ। जेल में हिकिड़ो माण्हू न हो, सिख बि हा, हिंदू बि हा, कई क़िस्म जा मज़हबी माण्हू हा, कई क़िस्म जा माण्हू हा, हिकु न ॿ न। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मत आवाज़ में पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पुट के समाज घुमिया जेल में हर किस्म जा माण्हू हाणे वही निहारे तो सिख न रहियो आहे, मुसलमान हिंदू न रहियो आहे, मुसलमान भील न रहियो आहे, मुसलमान जेतिरी बि मज़हबनि वारा हज़रत इमाम रब्बानी जेल में रही करे उन्हनि खे मुसलमान बनायो आहे, उन्हनि खे क़ुरान करीम जी तालीम ॾिनी आहे, जेल खे इदारो क़ाइमु करे छॾियो आहे। जेके गुमराह उहे राह ते अची विया, जेके बेदीन उहे दीनदार बणिजी विया, जेके काफ़िर उहे कामिल बणिजी विया, जेके हक़ खां परे हा से हक़ जा पुजारी बणिजी विया। ही हज़रत इमाम रब्बानी मूं वटि गाॾीअ में किताब पियो आहे, हलंदे खणी वरितुम, जवाहिर मुजद्दिदी उन में लिखे थो त इमाम रब्बानी सां अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु, अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु, अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु, अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। साईं महबूब जे मिठे नाले ते अंगूठा चुमंदो, चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ, ज़ोर सां ॿुधाई ॿुधा। जवाहिर मुजद्दिदी में लिखे पियो आहे हज़रत इमाम रब्बानी, माना जेकी बि अल्लाह जा कामिल वली आहिनि, अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि, उहे पक्का सुन्नी मुहम्मद घोट जा आशिक़ आहिनि। इहे सभु अबू बकर सिद्दीक़ जे फैज़ सां फैज़याब आहिनि। अबू बकर सिद्दीक़ खे मञणो पवंदो, उन जे शान जे अॻियां झुकणो पवंदो, उन जे शान खे तस्लीम करणो पवंदो। हर नक्शबंदी सिलसिले वारो ख़ुसूसन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो छोराए थो आहे, उन जो फ़ैज़ आहे, उन जी बरकत आहे, उन जी महिरबानी। एॾी शान वारो, एतिरनि अज़मतुनि वारो मदीने जे साईं जी मशहूर रिवायत खां ॿुधी चुका आहियो। हबीबन फरमाया मेराज वारी रात आसमान खां मथे विया आहियूं, सिदरतुल मुंतहा खां मथे विया आहियूं, अञा मथे विया आहियूं, ओचितो आवाज़ आयो कि या मुहम्मद इन रब्बक युसल्ली, हबीबी तुंहिंजो रब तो ते दुरूद थो पढ़े, दुरूद थो मोकिले। साईं फरमाईंदा मां बीठो हुक्म त ख़ुदा जो आहे, पर आवाज़ अबू बकर सिद्दीक़ जो।
सुभान अल्लाह थोड़ो छोटो चई राजा कर कॾहिं असां पैसा ॾिनो जो हर पंहिंजे राजा चयो मोला हिते सिद्दीक़ जो आवाज़ किथां आयो फरमान थियो त इहो तुंहिंजो बि प्यारो आहे मुंहिंजो बि प्यारो आहे साईं समझदा अर्श अज़ीम जे मथां जॾहिं मां पहुतो हां त अर्श जे कुंगरनि ते जिते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल हो पुठियां अबू बकर सिद्दीक़ लिखियो चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ वॾी आवाज़ सां उन जो शान बयान कर अमीर उमर जो शान बयान कर उस्मान गनी जो शान बयान कर सोने अली जो शान बयान कर असहाब किराम जो औलाद अतहार जो शान बयान कर सुन्नी जे सीने में सभिनी जो प्यार आहे जेतिरो शान हज़रत अबू बकर सिद्दीक़ अफज़ल सहाबा जेतिरो शान एतिरो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजे रब करीम जो ख़ौफ़ आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकाते प्यारे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी जन दुनिया तां रहलत थी आहे अजीब ॻाल्हि ज़हन में अची हज़रत अमीर उमर सुणो थो फरमाए त सिद्दीक़ अकबर जी रहलत अन नबी साईं जी जन दुनिया तां ज़ाहिरी रहलत थी आहे नबी सुहिणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ मसनद नशीन खलीफ़ो आहे मां उन सां कचहरी जे लाइ मुलाक़ात जे लाइ मिलण जे लाइ महबूब जूं ॻाल्हियूं करण जे लाइ मझंदि जो टाइम मां हुनजे दरवाज़े ते पहुतो आहियां अञा दरवाज़े ते पहुतो आहियां त अंदरां अबू बकर सिद्दीक़ जे रोअण जो आवाज़ आहे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जो आवाज़ आहे पुकार लॻी पई आहे फटकार लॻी पई आहे मुंहिंजा दिल भर अव्हां कहिड़े फ़िक्र में आहियो अव्हां कहिड़े ग़म में आहियो जब कंहिंसां अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हाए पियो हज़रत उमर फरमाए थो मूं सम्झो मुहबत जी मौज इश्क जी औज यार यादि पियो आहे तॾहिं पियो रोए तॾहिं पियो ॻाल्हाए मां दरवाज़े खे धक हणी खड़के खोलायो आहे दरवाज़ो खोलाए अबू बकर सिद्दीक़ दरवाज़ो खोलियो केसि उमर धक न हणी हा कुझु वक़्तु माठ करे बीही हा मां रुनो ज़रूर पे पर ख्वाब में होसि निंड में होसि सुजागी कान हुई मूं ख्वाब में ॾिठो त मां पहिरीं आसमान खां मथे वियो हा ॿिए टे खां मथे वियो हा चोथे पंजे खां मथे वियो हा छहें खां मथे वियो हा सते खां मथे वियो हा जिते जिते नबी आहे सभई नबीअ मूं ॾिठा पर मदीने वारे घोट जो दीदार न पियो थिए मुंहिंजो मलाइको ॾिसो मुंहिंजो हबीब सुहिणो किथे आहे मूंखे चवनि पिया त अर्श जे कुंगरे ॾे निहार मथे निहारिया हबीब करीम जो हिकिड़ो हथु अर्श जे कुंगरे में पियो आहे ॿिए हथ सां पाण चाबी पिया हलाइनि पुछो थो या रसूल अल्लाह चाहे फरमाए था जहन्नम खे तालो हणी छॾिया न जहन्नम खुलियल हूंदो न मुंहिंजी उम्मत जहन्नम में वेंदी चओ सुभान अल्लाह कंहिं लिखियो मज़ा सुबुह जो को अॻु ॾेई दॿ ॾेई किथां लिखियो हिकु त लिखियल खे मञीर कोन था पढ़ते हूं बस मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टरी सुने जंहिंजी हाज़िरीअ जे दौरान जॾहिं मदीने मुनव्वर में वियो किथे वियो महबूब खुदा का है दरबार मदीने में ताजा तो सुभान अल्लाह महबूब खुदा का है दरबार मदीने में है उम्मत यासी के गमखार मदीने में मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी और रहमत का लगा देखा बाजार मदीने में रहमत का लगा देखा बाजार मदीने में वो दिन भी आए
चवे थी आमीन। मौत में भी आएगा, वो रात भी आएगी, वो रात भी आएगी, जब मिल के चलेंगे हम, जब मिल के चलेंगे हम, जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में, जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में। महबूब खुदा का है दरबार मदीने में, ऐ उम्मत यासी के गमख्वार मदीने में। सुभान अल्लाह। जाओ बड़ी बड़ी आवाज दो सदारत अल्लाह ताला जी ज़ात बरकत प्यारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह जे खौफ में अल्लाह जे प्यारा लिखो हज़रत अमीर उमर फरमाया तो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मदीने वाले सा तारिक राबितो हो, मज़ार में भी राबितो हो, बाहर भी राबितो हो, गार में राबितो हो, दरबार में राबितो हो, सरकार सा राबितो हो, गुफ्तार में राबितो हो, यार सा राबितो हो, चीनी निहार राबितो ही राबितो वास्तो ही वास्तो। अरे जी दुनिया जा कामिल वलियन हज़रत मखदूम इस्माइल पिरालो वारो नक्शबंदिया उन जा कई मुरीद हन, वो तो पंहिंजी मिजाज अजीब रखंदो। मां बस मरहूम जे मज़ार बंद कया तो नहीं कलंदर शहबाज नथो मिले, कीअं मिले? हज़रत कलंदर शहबाज वरी मिजाज बदलो, अजीब मिजाज। साईं हाफ़िज़ साहब जन मूंखे ख्वाब में ज़ियारत कराई, फरमायो त मखदूम मोहम्मद इस्माइल जे वञो। मखदूम साहब मज़ार ते वेही रहे, साईं कलंदर सुहिणो मूंखे ठाहे ॾे, कोन जी सुभाणे असां पाण थी वेही थो रहे। वली कामिल अगवान उशाकन जो शहबाज कलंदर, अगवान उशाकन जो शहबाज कलंदर। सुन्नी 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 दिलदार ही दिलबर, सुन्नी 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 दिलदार ही दिलबर। अगवान उशाकन जो शहबाज कलंदर। मखदूम साहब हज़रत मोहम्मद इस्माइल साहब नक्शबंदिया अबू बकर सिद्दीक़ जे फैज़ वाला केॾा भॼंदा रस्तो ई कोन्हे को। साईं फरमाए तो मां 2 रातियूं पढ़ियो यासीन शरीफ कुरान करीम, नेठ मखदूम साहब जी ज़ियारत थी, ख्वाब में मूंखे गॾु वरतई सेवन शरीफ पहुताऊं, ख्वाब में हज़रत कलंदर शहबाज पंहिंजी ज़ियारत कराई तो साईं तो फरमायसि साईं कलंदर जी साईं ही त तुंहिंजो ज़ात भाई या सैयदा हिमजो त ख़्याल कजो। ऐं उन खां पोइ उन साईं चयो त मां जॾहिं बि ॾींदो हा त महिरबानी थींदी। ॿी अजीब ॻाल्हि पर मां कंदुसि न, छो त मेरी सियासी चकर थी थो वञे। अल्लाह जा प्यारा बानरो हबीब करीम जा आशिको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो फैज़ अजीब आहे, गरीब आहे, साहिब कमाल आहे। हज़रत हबीब करीम जे प्यारे अमीर उमर ने फरमायो जॾहिं अबू बकर सिद्दीक़ दुनिया तां रहलत करे विया आहिनि, मां संदन पुट खे चयो अब्बा अबू बकर सिद्दीक़ ख़िलाफ़त जे ॾींहनि में ॾींहं जो कमकार सां हूंदो आहे, मुआमला संभालींदो आहे, जंग जी नज़रदारी कंदो आहे, रात जो छा कंदो आहे? फरमाई चाचा बाबा साईं पंहिंजे घर में हिकिड़ी कुंड में नंढो कमरो रखियो हो, हुन में इबादत कंदो हो। पुट मूंखे इबादत वारो कमरो ॾिसण जो शौक़ु आहे, वठी आयो मूंखे अंदर जो त जनकाशी भुञी पी आहे, उनजी खुशबू हूंदी आहे। ईअं खुशबू आई त
पुछा कयम हीअ छाजी? चेते बाबा रात जो बीहंदो हो, नमाज नफली पढ़ंदो हो, कुरान करीम पढ़ंदो हो, पढ़ंदी पढ़ंदी अंदर मां आह निकरंदी ही, इश्क जी पाह निकरंदी ही, दर्द जी दाह निकरंदी ही, उन जी ये खुशबू आ जेका शे भुनी भी आ, इन अंदर इश्क जे उबाड़ निकरंदा। ही हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेको अल्लाह जे खौफ वारो बाहे त मदीने जे घोट जे इश्क वारो बाहे। सुभान अल्लाह। ॾाढा बचा मूं छा कयो? आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा। अबू बकर उमर उस्मान अली सां प्यार रखियो जन प्यारा। आहिनि भागन वारा, 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 आहिनि भागन वारा। अबू बकर उमर उस्मान अली सां प्यार रखियो जन प्यारा। आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा। सिद्दीक़ अव्वल ईमान आंदो, महबूबन जे लायो मांदो। बच्चा कुर्बान, घर कुर्बान, घर कुर्बान, हर शे कुर्बान। सिद्दीक़ अव्वल ईमान आंदो, महबूबन जे लायो मांदो। कुरान आया रे गार सॼो, कुरान आया रे गार सॼो, पढ़बो नहीं हे बाजारा। आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा। अबू बकर उमर उस्मान अली सां प्यार रखियो जन प्यारा। आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा। खुदा दो पहरी बुनियादी शे आ। खौफ खुदा होंदो तो अकीदो गलत न रखबो, खौफ खुदा होंदो तो नमाज न छड़बी, खौफ खुदा होंदो तो मदीने जे घोड़े सुन्नत मुहते रखबी, खौफ खुदा होंदो तो हलाल रोजी ॻोल्हबी, खौफ खुदा होंदो तो ज़िना शराब बुराई न थींदी। हिकु ही अहिड़ो अजीब नुस्ख़ो आहे जेके खुदा बड़ी बयान थो फरमाए, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह खां डिजो, वलतंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द। हर नफ़्स सोचे उन सुभाणे यानी क़यामत जे लाइ छा करे मोकिलियो। छा चवंदा आहिनि? मैं उहो कर जेको मींहं वसंदे कम अचे। मींहं वसंदे वॾनि वीचारनि जो चवणु सही आहे, उहो कर जेको क़यामत में कम अचे, सकरात में कम अचे, क़ब्र में कम अचे। खुदा जे वलीअ दामन वठी वे ऐं खुदा जो कसम त उहे उन ऐन टेम ते एॾी महिरबानी था कनि जंहिंजो हिसाब। अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर जो साहिब, जंहिंजे तफ़सीर में माक़ूल मनक़ूल अजीब अंदाज़ जो इल्म आहे, उन बुज़ुर्ग खे हिकिड़ो भेरो ख़्वाजा नजमुद्दीन कुबरा वली जी दरगाह जी हाज़िरी नसीब थी। हिकु भेरो आलिम हो ऐं आलिमनि जो क़द्र हुजे। फ़क़ीर जेके न बुज़ुर्ग जा मुरीद, उन्हनि जी नज़र मौलवियुनि ते पई ॼण जमाल घोटो जुलाब वरितो। मुल्ला मुल्लू मां पुछी थो खुदा जो कसम थो वेठा, कहिड़ो बुज़ुर्ग आहे जेको कंहिं आलिम वटि न पढ़ियो आहे? ॻाल्हाए न
ॾाढा ॻाल्हि ॿुधी छा थो वञी हूंदा त तूं कंदो आई न अरे मौलवी कुरान पढ़ाए हदीस पढ़ाए तुझू छिड़बो बि सही खिलाऊं बि सही अल्लाह जे वलीअ जो शान बि ॻाए उहो त ख़ुदा जे कामिलनि जे क़दम जी मिटी थो पाण खे सम्झे पर तूं बि हुनजो क़दुरु कर दिल भर हबीब जी हदीस आहे मदीने जे घोट फरमायो त आलिम आबिद खां ईअं भलो आहे जे मां मुहम्मद करीम अदना उम्मती खां भलो आहे चओ सुभान अल्लाह वॾे वॾे आवाज़ सां चओ मां सभिनी खे अर्ज़ु कंदो आहियां सभिनी खे अर्ज़ु कंदो आहे त ख़ुदा पंहिंजे उलमा जो क़दुरु कयो उलमा जो एहसास रखो उलमा जो एहतराम कयो उलमा खे प्यार ॾियो जेके मदीने जे घोट जा सचा ग़ुलाम सचा सुन्नी ऐं वलीअनि कामिलनि जे शान खे बयान कंदड़ रहल हज़रत नजमुद्दीन कुबरा जे दरबार में हज़रत इमाम राज़ी आयो मोती हज़रत रूमी सोने फरमायो सवेल साईं भूरा शाह मूंखे फोन कई त हिकिड़े बुज़ुर्ग जा पेट खणी थो जा मुंहिंजो घबरा मूंखे माफ़ी ॾे छा कजे हज़रत रूमीअ खे था ॾिसूं त छा पियो चए थोरो गौर कयो तूं साद किताब साद बरक दर नारकुन सीनरा अज इश्क़े हक़ गुलजार किताब समी किताब समी कागज़ बाहिर जागो फकीर ॾाढा दफ़ा लामू जहिड़ा पोड़ा छा कंदा छा चयो रूमीअ खे छा चयो सचल सरमस्त खे छा चयो बेटा घोट खे छा चयो कंहिं ॿिए बुज़ुर्ग हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह उहो वली नथी हूंदी वली ॼमती ॼाओ हिकु जेॾा छोकिरा आया रांदि कंदे रूमी साहब खे रांदि कंदे कहिड़ी हिन माड़ी जी छित सां चढ़ी डोड़ी हुन ते हलऊं हुन तां डोड़ी हुन ते हलऊं मुस्लिम शरीफ़ जे मुक़दमे वारे लिखियो त रूमी चए थो त इहा बा कहिड़ी मुर्सी आहे हिन जाइ खां हुन जाइ ते हा मुर्सी आहे चओ हिन आसमान खां ॿिए ते छा लॻी वञे ॿिए खां टे ॾियो टे खां चोथे ॾियो अरे साईं रस्तो किथे आहे रस्तो मदीने वारो खोले आया पोइ लाख थोरी थींदो आहे सुभान अल्लाह जा वॾे आवाज़ सां चओ वह हज़रत रूमी तुंहिंजो इश्क़ समझ शाद बाशे इश्क़ खुश सोदाई मां ए तबीबे जुमिल इल्लत आए असांजा इश्क़ तूं सदाईं ख़ुश तूं असांजे दर्दनि जी दवाऊं तूं असांजे मर्ज़नि जी शिफ़ाई तूं असांजे बीमारनि जो इलाज आहे कलंदर शहबाज़ कंडनि में सुतो पियो आहे मिटी पई लॻे धूड़ पई लॻे पथरियूं पियूं लॻनि पुछूं था साईं छा आहे ॾिसो तव्हांखे ख़बर कान्हे का इश्क़े दोस्त हर साअत दरूनी नार में रक़सम कहे बर हाथ में गलम कहे बर खार में रक़सम इश्क़ जी मौजा कंहिं महिल कंडनि में आया कंहिं महिल बाहि में आया कंहिं महिल बाहि तोखे सारे छो न थी फरमाए थो हिन बाहि जो पावर एतिरो कोन्हे जेतिरो कलंदर जे इश्क़ जो पावर आहे इश्क़ जी गर्मी आहे इश्क़ जी हरारत आहे इश्क़ जी तेज़ी आहे एतिरी बि कशे में आहे सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह ॾाढा खुली हथ मथे खणी चओ अल्लाह ताला जो अता फरमाए ख़ुदा जो ख़ौफ़ दुनिया जी शइ अल्लाह फरमाए तो सुभाणे लाइ छा कयो अथई सोच वरी सो फरमाए वत्तक़ुल्लाह पहिराईंदे
या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वलतंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वरी वत्तक़ुल्लाह अल्लाह के अंदर जो अल्लाह खबीरुम बिमा तअमलून जेकी कयो था रब सब जी ख़बर रखंदा आहे वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फअनसाहुम अनफुसहुम उलाइक हुमुल फासिकून उन्हनि वांगुरु न थियो जिन अल्लाह खे विसारियो वो अहिड़ी मुसीबतुनि में फाथा जो उन्हनि खां पंहिंजो पाणी विसरी वियो आहे इहे फासिकनि अॻे छा इरशाद थियो आहे ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नत हुमुल फाइजून टे था जो सुभाणे न बना ॿिया जो कुझु जो जेको वणे नथो चओ त सही न थी जन्नत वारा जहन्नम वारा बराबरि न आहिनि क़ुरान पाक जन्नत वारा ऐं जहन्नम वारा राजा 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 चेते असहाबी बक़िस्मत थई माना तो करे क़ुरान जी बक़िस्मत थई हिकड़ा जहन्नमी असहाबुल जन्नत असहाबुन नार क़ुरान जी माना अचे फिकान वो पण हणंदो वञे हिकिड़ो तो चवे सोहणे मुश्किल कुशा जो नालो क़ुरान में आ किथे आ वहुवल अलीयु अल अज़ीम ॿिए चयो त अड़े चया तूं टिन यार जो कोन ॾिठो आहे किथे आहे अल्लाह फरमातो वतीन एक दो तीन जागो वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अज़ीम अल्तन वतीन एक दो तीन हथ की माना न कभी माना ओहा कभी जेको मदीने जे घोट समझाए तो सुभान अल्लाह राजा जो मन काल फिल कुरान बिराइही फक़द कफर कुरान में पंहिंजी हथ ठोकी माना कंदो काफ़िर थी वेंदो असहाबुन नार जहन्नमी आहिनि असहाबुल जन्नत जन्नती आहिनि अल्लाह फरमातो ॿई बराबरि न आहिनि कीअं मौला बराबरि न आहिनि अल्लाह फरमातो असहाबुल जन्नत हुमुल फाइजून जन्नत वारा कामयाब है मज़ो तरह थींदो जो जन्नती जन्नत में होंदा जहन्नमी जहन्नम में होंदा जन्नत वारा सदे पुछंदन जन्नत किथे सते आसमान खां मथा जागो का जाने वारी न सॼो ॾींहुं खां फंकी थो धपन थी ज़ुल्म पियो हले खुदा जे हबीब खां बस कंहिं बि क़िस्म जो नबी नथो थी सघे मुमकिन ई हबीब आख़िरी नबी चओ सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां चओ ही तव्हां बल्ब छो लॻाया राजू छो लॻायूं जो सिज लही वियो आहे मुहम्मदी सिज लहण वारो आहे सुहिणे पीर जे पीर खां पुछो गौसुल आज़म खां पुछो साईं जन मूंखे ॿुधायो मां बाज़ार जे अॻ में दरबार ते वियो वेठा आहिनि त हज़रत पीर मिठा साईं जो हिकिड़ो फ़क़ीर मोहम्मद छॾींदा मुल्ला मोहम्मद उनजो तफ़सीली किसो न मक़सद मां अचां उनखे महबूबन करीमन जे दरबार जी ज़ियारत उन दरबार में हज़रत पीर मिठा साईं जो बि दीदार कंहिंजो राजा ॻाल्हाए ज़ोर सां थो चओ पर साईं ॿुधाइनि पिया त हू मुल्ला मोहम्मद पियो चवे त मदीने जे घोट में मुलाक़ात कराइण ते अब्दुल कादिर जीलानी बीठो राजा जो सुभान अल्लाह वो तॾहिं मूं चयो हो तुंहिंजो मुंहिंजो
सभ जो तीर आ दस्तगीर दस्तगीर आ तुहिंजो मुहिंजो सभ जो तीर आ दस्तगीर दस्तगीर आ हसन ऐं हुसैन जो बचो बेशक है सैयद ही सचो बेशक है सैयद ही सचो वंड वंडन वार वीर दस्तगीर 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 तुहिंजो मुहिंजो सभ जो तीर दस्तगीर दस्तगीर हिंद सिंध अरब ऐं अजम सभ करीम जो मञिन कदम सभ करीम जो मञिन कदम वाह माह ही मुनीर दस्तगीर दस्तगीर तुहिंजो मुहिंजो सभ जो तीर दस्तगीर दस्तगीर कुरान पाक में अल्लाह फरमायो तो जन्नत वारा कामयाब अब जन्नत तुझे हथ में ॻाल्हि ज़ोर सां जवाब रे तुझे हथ में मुंहिंजे हथ में ॿिए हथ में न जन्नत खुदा जी आहे मिल्कियत मुस्तफ़ा जन्नत जवाब ॾे मिल्कियत अरे वरी कीअं शिरक थी वियो मां चवां थो ही दुकान ख़ुदा जो आहे पर कंहिं न कंहिंजी मिल्कियत आहे या न या त करे मां भले वेही रहां जागो नाला अबा ऐशा म्यानो आहे त ख़ुदा जी शइ पर कंहिंजी न कंहिंजी मिल्कियत आहे कुर्सी ख़ुदा जी शइ आहे कंहिं न कंहिंजी मिल्कियत आहे जन्नत जो ख़ालिक ख़ुदा आहे ख़ुदा जी अता सां मालिक मोहम्मद करीम तो सुभान अल्लाह आजा चल जोर सां चल हथ मथे खणी चओ तव्हां सम्झा बजागी पियो का मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डालन मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले की खुल्द जनाब नबिया को बिगड़ी लाखों की बनाई है सुभान अल्लाह वॾी वॾी आवाज़ हबीब करीम जी ज़ात बरकात आशिको नबी जन्नत जो मालिक नबी जे हथ में जन्नत जूं कुंजियूं आहिनि तव्हां ॿुधो ॿुधो उलमा खां हुज़ूर फरमाए था इन्नल जन्नत हरामुन अलल अंबिया हत्ता अदखुलहा अना व अलल उमम हत्ता तदखुलहा उम्मती जन्नत अदियन नबियन ते हराम ये सीमा कदम न रखा ॿियनि उम्मतुनि ते हराम ये सीब जी उम्मत जन्नत में न वञे अब जन्नती उहो आहे जंहिंखे मदीने जो घोट जन्नती चवे वो जन्नती आहे हथ मथे खणी ॿुधायो नबी से जेके जन्नती ते जन्नती आहे या न ॻाल्हि त सही नबी से फवत अली जन्नती आहे या न खातून जन्नत जन्नतियाणी आहे हसन हुसैन जन्नत जा सरदार आहे सागी ज़बान मुहम्मदी ज़बान है तर्जुमान अल्लाह जी प्यारी ज़बान फरमाया थे अबू बकर जन्नतिया उमर जन्नतिया उस्मान जन्नतिया अली जन्नतिया जे ज़बान हुते सच्चिया हिते बि सच्चिया जन्नत वारनि जो वॾो मक़ाम आहे मूं अदबे थो त जन्नत आसमाननि खां मथे आहे जहन्नम सती ज़मीन खां हेठि आहे पर क़ुरान करीम फरमाए थो त जन्नत वारा जहन्नम वारा छॾींदा वनादा अस्हाबुल जन्नत अस्हाबन नार
सती आसमान खां मथी रहण वारा सती ज़मीन खे हेठि रहण वारनि खे सॾु कंदा, उन जो सॾु जहन्नम वारा ॿुधंदा। तफ़सीरुल मन्नार में रशीद रज़ा नजदी आलिम ख़ुदि थो लिखे त एतिरे पंध ते कीअं ॿुधंदा, लिखे थो इन जे करे ॿुधंदा जो जॾहिं रूह जिस्मान निकिरंदो आहे उन जो पावर वधंदो आहे, उन जी ताक़त वधंदी आहे। जन्नत वारनि जे कननि में कुवत आहे, एतिरी आवाज़ ते उन जहन्नम वारनि जो ॻाल्हाइण ॿुधंदा। मां पुछां थो जी जहन्नम वारा सती ज़मीन खां हेठां ॻाल्हाइनि था, जन्नत वारा ॿुधनि था त लाड़काणे वारा तव्हांजे दर्द जी दाह मदीने वारो ॿुधंदो या न। या रसूल हक़ चाहे या लिखिल मुर्तज़ा या गौसल खुदा जवान हो, इंसाफ कयो, इंसाफ कयो। तू सिक सां सलात ऐं सलाम थियो पढ़, महबूब खे बि यादि कर, तुंहिंजा सलाम बि ॿुधे थो, सलात बि ॿुधे, कोन थी ॿुधे थो, कोन थी ॿुधे थो। जेके चओ था ॿुधे थो थिए थो ॼाण कजो, वरी ॿुधे थो न। हा, दुरूद सलाम जी वॾी बरकत आहे। महबूबन करीम जी ज़ात आहे बरकत। हिकु आशिक़ बुज़ुर्ग जो बयान हो त हिकु मलाइक अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, या अल्लाह मूं ते तूं ड्यूटी जेका रखी आहे, मलाइक ते ड्यूटी रखियल मुख़्तलिफ़ कम आहिनि, उहा मूंखे ड्यूटी माफ़ कर, मोकल दे त तुंहिंजे महबूब ते वेही सलात सलाम पढ़ां। मलाक भला इहा मुंहिंजी ड्यूटी बेइबादत आहे, मुंहिंजो हुक्म थो वञे, मौला आहे पुछो थो चाहीं तुम्हारे जी सलात सलाम पढ़ां। या अल्लाह उन जो वजह ही आहे तो मूंखे एतिरो नवाज़ियो आहे जो बेले में बीहां त वरनि जा पन गणे वञा, वारीअ जे थर में वञा त रेती जा ज़रा गणे वञा, अवल खां आख़िर ताईं खुड़ा गणे वञा। पर मदीने जे घोट जो मती जॾहिं सलात पढ़ंदो आहे, सलाह पढ़ंदो आहे, उन ते तुंहिंजी एतिरी रहमत वसंदी आहे जो मां गणे न सघंदो आहियां, गणे पूरी न पवंदो आहियां। दिलि चवे थी ॿी ड्यूटी माफ़ कर त तुंहिंजे हबीब खे सलात ई सलात वेठो पढ़। खुदा जो कसम पढ़ी कर्ज मर्ज दर्द दुश्मन फितना बीमारियों तकलीफ़ूं जेका थई हबीब जे दुरूद सदके दूर थी वेंदा, अर्ज़ मंज़ूर थी वेंदा, क़ल्ब ममूर थी वेंदा, सीना मसरूर थी वेंदा, बरकत सां भरपूर थी वेंदा, खुदा के दर्द दूर थी वेंदा। पर कर्ज पैकेज सिगरेट जो कढी दूर विझी बाहि ॾेई खणी तुंहिंजे खीसे में तस्बीह पई, या नबी सलाम अलैका। हर पियो का कोडर पियो हर गॾहदार वाह रेहो वाह कोई कद हला हली हला, पर दिल में भेजे ज़बान ते भेजे, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। पढ़ंदो रह। दुनिया में माण्हू गॾिबा पोइ कचहरी थींदी आहे, टे गॾिबा कचहरी थींदी आहे, सोची नथा तूं अकेलो आहीं। अन्नबी औला बिलमुमिनीन मिन अनफुसिहिम, नबी मोमिननि खे सां वधीक वेझो आहे। ओ गरीब, ओ मिस्कीन, ओ चोरियूं करण वारा, ज़ोरियूं करण वारा, हराम खोरियूं करण वारा, अकेलो नहीं मदीने जो घोट तो सां गॾु आहे। वेठो सलात पढ़, वेठो सलाम पढ़, वेठो यार खे यादि कर, उतां ही भी रोज़ी मिलंदी जो तूं त खाईंदे तुंहिंजा बच्चा बधा पी पवंदा। अल्लाह या जन्नती जन्नती आहे जो सुभान अल्लाह। किन किन शहरनि चदान ओ जन्नत कनू में को दोज़ख भला,
पर मां चवंदो आहियां त ईअं न चओ, पोइ वरी वटि ॾींदो त मजाज़ी माना हीअ फलाणी हीअ चवण जी ज़रूरत कोन्हे। मदीने जे घोट जन्नत जी दुआ घुरी आहे। काबी जो तवाफ कंदड़ जॾहिं रुकन यमानी हाज़िर हलंदो आहे त छा चवंदो आहे, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार। जन्नत वॾी नेमत आहे जिते रब जा दीदार थींदा, मदीने जे घोट जा दीदार थींदा। भला नबी साईं जहन्नम में कोई दीदार करे थो छा? अकुल त कहिड़ो थियो जिता की मोहरा में खिलावी नबी से दो दफे मोहरे खाड़ी पड़ी। सोचो जेकॾहिं कंहिं बुज़ुर्ग जे मनसूब को शेर आहे त उहो ॼाणे ख़ुदा ॼाणे। तव्हां अहिड़ो शेर पढ़ो ई न, तव्हां शेर उहो पढ़ो जंहिंमें राहत आहे, रहमत आहे, फैज़ आहे, बरकत आहे। मदीने जे घोर इश्क जो सबब सबक आहे, मुहबत जो दर्द आहे। असांखे जन्नत खपे छो त रब जो दीदार बि जन्नत में आहे, त मुहम्मद करीम जो दीदार बि जन्नत में आहे, असहाब बि जन्नत में, इमाम बि जन्नत में, शहीद जन्नत में, वली जन्नत में। तोखे के वॾे भाग को खणी जो हर घर में कुत्तो तक भले जागो पिया न कोठा जागो पिया। अस्हाबुल जन्नत हुमुल फाइज़ून। अकी छा अल्लाह फरमायो, लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअन खशियतिल्लाह व तिलकल अमसाल नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। जी हिन क़ुरान खे असीं जबल ते लाहियो आहे, हिन क़ुरान खे कंहिंखे अजीब मज़हब उन्हनि जो आहे जेके चवनि था त असल क़ुरान इमाम महदी खणी गार में लिखी वियो आहे। अब इमाम हुसैन न लिखो, महदी छो लिखंदो? ॻाल्हायो क़ुरान पढ़ण जे लाइ आयो या लिकाए रखण लाइ आयो आहे? ॾाढा त ॻाल्हायो, ख़ुदा जे नाले ॾाढा त ॻाल्हायो। थोरो सोचो, जेसीं नबी से मथे मेराज ते वियो न उते अलाह थी करे हज़रत अली सां जी दीदार कयो। अजीब सोच। ख़ुदा अवां असांखे सही सोच अता फरमाए, सही समझ अता फरमाए। ख़ुदावंद करीम जा वांढो नबी पाक जी ज़ात बाबरकात थी नाज़िल थियल क़ुरान। अल बिस्मिल्लाह जी देखा, अलहम्द जी अलबका और नाज़ सीन ते इहो ई क़ुरान आहे। न घटि आहे, न खुटल आहे, न अणपूरो आहे। इन क़ुरान जी हिफ़ाज़त ज़िम्मो अल्लाह पाण खयो आहे। नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। पर कहिड़े नमूने हिफ़ाज़त पियो कराए ख़ुदा? ये रुॻी काग़ज़ ते लिखाए हा, मुमकिन हो त काफ़िर उछलाए छॾीनि हा, गुम करे छॾीनि हा। रब लखे सीन में इन क़ुरान खे महफ़ूज़ कराए छॾियो। नंढा बच्चा बि हाफ़िज़, वॾा बि हाफ़िज़, जवान बि हाफ़िज़, ॿोढ़ा बि हाफ़िज़। ईअं क़ुरान सां पढ़ण जो दिलि ठरी हिफ़ाज़त करण वारो रब ही क़ुरान। तो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। अल्लाह फरमाए तुझे जबल ते लाहियो हा, जबल खे इन जी सम्झ ॾियो हा, इन जे हुक्म जो शूर ॾियो हा त जबल टुकड़ा टुकड़ा थी वञे हा, फाटी पवे हा, ज़रा ज़रा थी वञे हा। अभी वे मिसाल जेके मान के बयान करे ॿुधायो, मन हे सोची मन फ़िक्र कनि। अल्लाह जो क़ुरान शान वारी शइ आहे, एतिरो प्यारो आहे जो अल्लाह ताला ॿी आयत में छा बयान फरमायो, फला उक़सिमु बिल खुन्नस अल जवार लिल खुन्नस वल्लैल इज़ा असास वस्सुब्ह इज़ा तनफ़्फ़स इन्नहु लक़ौल रसूलिन करीम ज़ी क़ुव्वतिन इंद ज़िल अर्श मकीनिन मुताअ सम्म अमीन। बड़ी मजेदार ॻाल्हि आहे। अल्लाह करीम
या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक रब्ब करीम मदीने के घोट करीम क़ौल रसूलिन करीम कुरान करीम रब करीम नबी करीम कुरान करीम वो इन्हनि खे छॾे ॿिए पासे भिका छो कहिड़ी ज़रूरत बेटा छा फरमायो छा की वञी छो बेली थींदियनि जो गंजक वठ करीम जी करी छा चओ छा गंजक वठ करीम जी जग जो वाली जो साथो हूंदो सो कंहिंजो इश्क अल्लाह से कुरान पाक कई लख भन बीजा त अल्लाह ताला छा फरमायो नथा ॿुधो चओ सुभाणे